था ॾिसो छो बा ॾिसण गुनाह आछा तव्हांखे ख़बर न आहे मां कंहिंजो भाउ आहियां अरे कंहिंजो बि भाउ हुजे हुन में असांजो छा अड़े मां चवां थो घणा मोतबर न थियो अखियूं हेठि करे ॻाल्हाए खाए न धक थोरो हथ में रही ॻाल्हाए रशीद अड़े वरी मां सां ईअं था ॻाल्हायो साहब हिन धरती ते तव्हां अज़ीम शख़्सियत आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां जहिड़ा माण्हू असां वटि मौजूदु आहिनि सदाम भाउ हीउ मुंहिंजो फ़र्ज़ु आहे जेको निभाए रहियो आहियां अदा साईं इंसानियत जी ख़िदमत करणु असुलु जीअण जो मक़सदु ई इहो ई आहे बिल्कुलु फ़र्क़ु कान्हे हाजी साहब कल खे ख़िदमत करे हिकु पंहिंजो आला मुक़ाम ठाहे रहियो आहे जेको तव्हां क़यामत ताईं ॻाइबो रहंदो बाबा पाण गुनाहगार आहियूं बस कोशिश करे रहियो आहियां त मन रब राज़ी थी हाजी साहब तव्हां गुनाहगार न पर तव्हां त फ़रिश्ता आहियो फ़रिश्ता हाजी साहब इहो सिर्फ़ु मां न पर असां जेको सॼो उत्तर आहे न तव्हांजे लाइ इहो ई लफ़्ज़ चवंदो आहे त हाजी साहब फ़रिश्तो आहे सदाम भाउ रब रिजे इहो ई काफ़ी आहे आमीन अदा वॾा अॼु भला दुआ में तव्हां छा घुरियो ज़फ़र मूं दुआ में धरती ऐं वतन जी अमन ऐं ख़ुशहाली घुरी आहे असांजी धरती सदाईं शाद आबाद रहे अदा या तव्हां दुआ घुरी साबित कयो त तव्हां मोहबतनि जा सफ़ीर आहियो हा दा अज़ीज़ मोहबत असांजो ईमान आहे ऐं असां सिंधी मोहबत जा सफ़ीर आहियूं खान असांजी रत में धरतीअ सां मोहबत आहे ऐं धरतीअ जा असां धणी आहियूं अदा गफ़ार छो न मोहबत कयूं असां सिंधी जो आहियूं ऐं सिंधी असुल खां वठी मोहबत जा सफ़ीर आहिनि बिल्कुलु ज़फ़र हीअ धरती असांजो सभु कुझु आहे ऐं असां हिन धरती तां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं हा खान धरती मां जो कर्ज़ लाहींदासीं साइम सदाइम करीम मथे सिंध सुगार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे अचो त हलो अदा हैदर ईअं कोन उथंदो चओ त हिन जे मथां पाणी हारियां अदा हे ईअं कोन उथंदो वॾो निंड्री आहे सुस्त आहे अदा वॾा जे हुकुम करी त हैदर जी सॼी सुस्ती कढी छॾियूं हारोसि मथां दिलो पाणीअ जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हर बाबा जो दिलो पाणीअ जो खणी आहे त विझूं मथो पाणी अदा पाणी न हारजो मां उथां थो असां भाइरनि सां बि ड्रामो थो करे हाणे तकड़ में वेंदी भाइरनि सां बनीअ ते वञो हा दा हा ज़मीन ते वञा थो हाणे ॿियो हुकुम कयो न तो थी हा एतिरो पाणी हारे सॼो बिस्तरो आलो थी वञे या हा अरे बा पाणी हारियूंसि त बहितर आहे हूअं बि त हैदर महीनो कोन विझंदो आहे यार अदा अरबेला हैदर खे पाणी खां पोइ थींदो आहे टोकूं था कयो मां तव्हांखे अॼु ई विझी ॾेखारींदुमि पोइ त मञी थो न ओ ईअं करे अलाह ईमान ॾेई हाणे जल्दीअ सां वेझी वठि भाइरनि सां गॾु बनीअ ते वञो घर जो कमकार कराए मां अकेले सिर वेठी थी घर जो कमकार कयां भाई सदी जिंदगी त तू घर जो कम कंदी आई हाणे वरी घर जो कम करी थी त का वडी गाल आहे छा ओ छोकरी वो वक्त बियो हो हाणे बी गाल आ इन लाइ थी तोखे चवां भाई अॼु को डी छड मां सुभाणे घर जो कम करे वठदम बस हिकड़ो टिकटॉक ठाहे वठा
2 सालनि खां त चवंदी थी अचे हाँ त भाॼई सुभाणे कमु कंदसि आख़िर इहो सुभाणे ईंदो कॾहिं तुंहिंजो? भाॼाई सच्ची मां सुभाणे घर जो कम जरूर कंदसि। बस ही टिकटॉक ठाहे वठां, ना ही इहो सुभाणो ईंदो ना ही मां कम कंदसि। हा त फासी आयो तुंहिंजो सुभाणे ॿुधी बाहि लॻे न तुंहिंजे सुभाणे खे। इहो मोह मारे सुभाणो अलाए कॾहिं ईंदो तुंहिंजो। भाॼाई ईंदो सुभाणो ईंदो, बस मां रुगो टिकटॉक ठाहे वठां। अब जल्दी तू ही वठो, होटल वाले के खीर भी ॾियणो थी। हा साईं। कामरान होटल वारो दाऊं तो करे पर खीर में पानी तो विझे। न बा गुलाम दरड़ा पाण सां कम ही न कयूंगा। हा हैदर अच दादा। ठीक है आदा हलो। काफी अथन हींअर छा करे के भी मुझे भाइरनि सां विड़ायो ओ सही सलामत न होतो समझो दा मूंखे अकेलो ॾिसी विड़िया हाणे विड़ो त ख़बर पयो गुलू ॿीहर कोन विड़ंदासीं इहो वाइदो हो तोसां। गुलू ही चक्कर असांखे माफ़ कयो, ॿीहर असां हिन इलाइक़े में तव्हांखे नज़र न ईंदासीं। गुलू जज़्बात में असां अची विड़ियासीं। गरीब थी पाण ॾाढनि सां विड़ो था। अदा एड़ी जुरत ॿीहर कोन कंदा। ॿिया हूंदा जंहिंसां तव्हां विड़िया हूंदव। असां 5 भाइर 50 जे बराबर आहियूं, छा सम्झव? हाँ सब समझी वियासीं। उथो जायो पर ॼाव न वरी सटको। हाँ गुलू वञूं था। महिरबानी गुलू महिरबानी। उथो खल टॉपिक वॾा हलिया वेण अकेलो समझो रशीद अकेलो आ। सबक एड़ो मिली वियो अथनि ॿीहर कैसा भुलिजी बि न वेंदा। अदा असां बि अहिड़ो कुटको ॾिनो उन्हनि खे उज़ुबा बि सिधा न हूंदा। सीधा वञी हाणे ॾेहनि खे ॾस गुलू ऐं उनजे भाइरनि सां कीअं उचाइबो आहे। तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾियो। अकेलो न घुमंदा कयो, काॾे बि वञो सभु गॾु वेंदा कयो, सम्झव? जी अदा। अचो
ॾिसी थो न हिन सॼे बाग में रंग बिरंगी गुल आहे ऐं हिननि गुलनि जी अलॻि अलॻि तरीक़े जी खुशबू आहे। पर मुंहिंजे प्यार जी हिकिड़ी ई खुशबू आहे फरदाना, जेका कॾहिं बि कोन मिटे। हैदर, मां चाहियां थी त ही हयाती मुंहिंजी तोसां गॾु ई गुज़रे। तूं हुजी ऐं मां हुजां, ॿियो केर बि न हुजे। न दुख हुजनि न सूर हुजनि, सिर्फ़ु प्यार ई प्यार हुजे। हा हैदर, प्यार जी अहिड़ी तारीख़ लिखो जेका कॾहिं बि न मिटिजे। सुनहरे अखरनि सां लिखबी असांजे प्यार जी तारीख़ फरदाना। कोन आई आहे बाबा अलाए छो देर कई आहे। अदा मुरीद तवारी ज़ाल आज़ोर जंहिं वक़्तु बाबे खे मानी पचाए ॾींदी त खणी ईंदो न बाबो। अदा अॼुकल्ह माइन जी हुकूमत आहे, मर्द वीचारो बेवस आहे। हूअं बि अदा वॾे जी भाॼई जे अॻियां कहिड़ी हलंदी आहे। छो त अदा आहे ई आशिक़ मजबूर। अदा मुरीद ओरिस बाबा मानी खणी थो अचे। बाबा ॾाढी देर करे पोइ थो मानी खणी अचे। हिते असांजो बुख में साह थो वञे। मुरीद पुट मानी मिलंदी त घरां खणी ईंदुसि न, बाक़ी मां पाण त कोन पचाईंदुमि न। अदा ॾिस बाबा बि साॻी ॻाल्हि कई न। बाबा भाॼाई आहे ॾुखी माई, सो पंहिंजी मर्ज़ी त हलाईंदी। ज़फर ॾिस हर पर तूं मुंहिंजी कीचीअ में थो पवे। ॿेली मुख टारो करे टारो। अदा वॾा ज़फर सच थो चवे। तूं ॿुधाए भाॼाई जी घर में हुकूमत आहे या न? आहे, छो न आहे। अदा पोइ ॻाल्हि मञ बि सयूं न त भाॼई अॻियां मजबूर आहीं। हा अदा मूं मञियो आहियां मजबूर। हिते रखेसि न बाबा, बुख ॾाढी लॻी आहे बाबा, मानी ॾे त हाणे खाऊं। अदा छॾियो कावड़ खे, वियो। छो ॾिसी हैदर? छो दिल भरियो दीदार बि न कयां छा? दीदार कजा पर शादी खां पोइ। फिलहाल मां तुंहिंजी मंग आहियां। हाणे बि त मुंहिंजे नाले थियल आहीं, बाक़ी शादी बि थी वेंदी सुहिणा साईं। मां त चवां थी जल्दी अदा वारनि खां शादी जी तारीख़ वठो। छो भला एॾी तकड़ थी छा? छा तोखे तकड़ नाहे छा हैदर? मां त चवां थो अॼु ई शादी थी वञे, जे ॿियो ॾींहुं थिए ई न। हल बेहया। छो असांजे ब्याह जो ख़ैर त आहे न? बाराम तव्हांखे दाह ॾियणी हुई। खमीसा कंहिंजी दाह ॾियण पिया चओ? हा हा ॿुधायो कंहिंजी दाह ॾियण पिया चाहियो? गुलूअ वारा तव्हांजा माइट आहिनि, उन्हनि जी तव्हांखे दाह था ॾियूं। हुननि असां सां वॾी बेअदबी कई आहे, हरू भरू असां सां विड़िया आहिनि। तव्हां माइट आहियो हुननि जा, तॾहिं तव्हांखे दाह था ॾियूं। बाराम हुननि जी ॾाढा मुर्सी वधंदी थी वञे। उन्हनि लोफरनि सां असांजो को बि वास्तो न आहे।
न सदा ये नाहे चइबो। आचर जानू खमीसो असांजे ॻोठ जा आहिनि, हिननि जे लाइ इज़त आहे। पर गुलू ऐं उन्हनि जे ॿारनि असां सां कहिड़ी राह आई आहे जो असां उन्हनि जी दांव वरायूं। हुननि जो सॼो ॾींहुं इहो कमु आहे ॻोठ जे माण्हुनि सां फिटाइण। त इन लाइ अदा छॾियो मंडे खे गप में त घुमे, असां पाण खे छो परेशान कयूं। तव्हां इहा दाह वञी जो हाजी हमज़े खे, उहो तव्हांजो दाद ज़रूरु कंदो, छो जो हू ॻोठ जो चङो आहे। ठीकु आहे बहराम, ईअं बि करे था ॾिसूं। असां हलूं था। अचो अचर हलो। बाबा चाय तो भली प्यार जाए। हाँ गुलू चाय भली तो पचाया, हुओ भी सजे असांजे ॻोठ में जतियाल होटल मशहूर आ। ठीक है मेहरबानी। गुलू तवा भला अचर वारनि सां विड़ायो छा? अरे तोखे कंहिं ॿुधायो याद तो असांजो वॾो आई एतिरो गहरो न थी। लॻे थो तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे तॾहिं तो एतिरो ॻाल्हाए। हू त पुछो तव्हां हेॾी कावड़ छो था कयो? अरे रे वरी बात थोड़ी मुड़े कोन तो लगे तो तुझो दिमाग़ जाए ते ना आहे, तुझो दिमाग़ सुठो करणो पवंदो हाणे। अदा मुंहिंजो दिमाग़ हाणे जाइ ते आणो पवंदो तॾहिं हिन ॻाल्हि सम्झ में ईंदी। मां त तोखे सम्झायां पाण ॾाढनि सां कीअं चइबो आहे। यार हीअ त अजीब ॾाढा मुर्सी आहे। एतिरो मोतबर न थी। गुलू तव्हां ॾेढो न आहे, तव्हां सभु ॿाहिरि आयो अनपढ़ियल। और हेॾे वरी ॻाल्हाए तो हाँ हैदर जो बिलो कयो हाणे तॾहिं हमरा सवत में ईंदो, इन लाइ कुछ सोचो। जे शादी करायोसि त बहितर आहे, हूअं बि त मंगियल आहे न, अदी हसीना जे एवज़ में मिलियल अथसि। मां पाण चाहियां थो त हैदर जी जल्द खां जल्द शादी थी वञे त बहितर आहे। अदा मां बि अव्हां खे इहो ई चवंदुमि जेतिरो थी सघे हैदर जी शादी करायो। ॾिसो था माण्हू ऐं मुद मटिजण में देरि न आहे लॻंदी। छो मटवा फरज़ाना हैदर जी मंग आहे ऐं अदी हसीना जो एवज़ो आहे। अदा वॾे हैदर जे करे सभु कुझु कयो। अदा उते अदी हसीना जो वेठी आहे, जे अहिड़ो को मसलो हूंदो त ज़रूरु ॿुधाईंदी। अदा तव्हां सभिनि जूं ॻाल्हियूं बहितर आहिनि। अदा इहो बहितर न आहे जो असांजे घर में अदी हसीना खां पोइ औरत कोन्हे त का औरत अचे त घर जो को कमकार करे। अदा अरबेला तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे, इन ते सोचणु घुर्जे। पोइ जल्दी अदा हैदर खे घोट करण जूं तयारी कयो। ठीकु आहे, मां वञा थो मुरीदारनि ॾे, हैदर जी शादीअ जी तारीख़ पकी कयूं थो अचां। ठीकु आहे अदा, तव्हां भले थी अचो।
हसीना हसीना मां हद खां वधीक तोसां मोहबत कंदो आहियां तोसां शादी करण थो चाहियां तूं जीअं चवंदी मां तीअं कंदुसि सुठो थियो जो मुंहिंजे भाइरनि मुंहिंजो रिश्तो ॾियण खां तोखे जवाबु ॾेई छॾियो जेकॾहिं उहे राज़ी बि थिया न त मां तो जहिड़े लुचे सां शादी कॾहिं बि न कयां हा ही हसीना तूं छा थी चवीं मां मजबूर आहियां हद खां वधीक तोसां मोहबत कंदो आहियां जेकॾहिं तूं मौजी न थिए न ॿिए जो बि थियणु तोखे न ॾींदुसि जेकॾहिं तोखे ताक़त आहे न त इहो सभु कुझु मूंखे करे ॾेखारजां बाक़ी इहा हसीना कॾहिं बि तुंहिंजी न थींदी कन खोले ॿुधी छॾ ठीकु आहे हसीना जेकॾहिं मां तोखे नथो वणा लुचो लोपर ॾोहारी आहियां पर तूं त मूंखे वणे थी न मां चवां थी घणो मथो न हण मूंसां जान छॾ मुंहिंजी वणी थी इहा ॻाल्हि बि आहे तूं मूंखे वणी थी इहा ॻाल्हि बि आहे मां तोखे वणा थो ज़रूरी त नाहे ठीकु आहे सीना पर यादि रखजांइ मुंहिंजो नालो बि गुल्लू अथई गुल्लू गुल्लू कीअं थो गुल खिलाए मुंहिंजो भाउ हैदर लखन में हिकु आहे हिकु फरज़ाना खे सदाईं ख़ुशि रखंदो कॾहिं बि उनखे ॾुखियो ॾींहुं कोन ॾेखारींदो तूं ठीक थी चई हसीना असांखे बि हैदर जी तबियत वणंदी आहे धी हसीना फरज़ाना हैदर जे नाव थियल आहे असांखे अॼु बि ॾियणी ऐं सुभाणे बि ॾियणी हूअं बि न्याणियूं परायो धणो हूंदियूं आहिनि ॿिए घर ज़रूरु वेंदियूं आहिनि मां तो चवां फरज़ाना जी अॼु ई शादी करायो जीअं हिन जिंदड़ी मां जिंदगी छुटी पए रोज़ रोज़ थी मूंसां फरमाइशूं करे अदा ही वठी ॾे मां त हाणे तंग थी पियो आहियां अदा ज़फर मां जिंदड़ी आहियां मां तव्हांखे तंग थी खयां ठीकु आहे मां हाणे तव्हां सां कोन ॻाल्हाईंदसि कावड़ाए छॾी न भेण खे चाचा अदा गफ़ार फरज़ाना सां मज़ाक थो करे ख़बर न आहे तोखे त फरज़ाना सां सभई भाइर बेहद प्यार कंदा आहिनि इन में को शक न आहे हसीना असां सभु भाइर भेण सां मोहबत कंदा आहियूं अदा न्याणियूं निमाणियूं हूंदियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे न तव्हांजी शादी में सभ खां वधीक फरज़ाना ख़ुशि हुई बिल्कुलु अदा ज़फर भेण अदा जी शादीअ में वॾो झूमी हुई ऐं असां बि भेण फरज़ाना जी शादी में ईअं ई झूमंदासीं कुॾंदासीं ईअं ई कंदासीं ऐं दुनिया खे ॿुधाईंदासीं सिर्फ़ु ॿाहिरनि जी ख़ुशीअ में नाहे नचबो भेण जी शादी में भी नचबो आहे धी हसीना तू पंहिंजे भाउ बराम खे चओ भली अची तारीख़ वठी वञनि ठीकु आहे चाचा मां अॼु ई वञी अदा वारनि खे चवां थी हा भाॼाई पंहिंजे ॿाहिरनि खां मिठाई ज़रूरु वठी अचिजांइ हा अदा गफ़ार खोड़ मिठाई खोड़ जेकॾहिं चवीं न त मिठाई सां गॾु ॿियो बि कुझु वठी अचां वॾो पेटू आहे गफ़ार हर वक़्तु रुगो मिठाई मिठाई लॻी पई अथई अज़ीज़ पराए घरां धिको बि भलो हीअ त वरी बि मिठाई आहे पता खबर पई आहे त मुरीद औरत फरज़ाना जी शादी था कराए पर मां ईअं करणु हरगिज़ न ईंदुसि पर छो सलीम फरज़ाना हैदर जी मंग आहे मंग अॼु त एफ़्सो हसीना जो पर अदा मां फरज़ाना सां प्यार कंदो आहियां तमामु घणो सलीम ही छा थो चवी पहिरियां त करे जोग में एॾी ॻाल्हि न आहे कई इहो कमु कॾहिं थियो ॿुधाए सलीम भाउ वाह मुंहिंजा भाउ वाह उहे असांजा माइट हूंदे बि असां सां न आहिनि ठहंदा तूं वरी हुते दिलि लॻाई आहे मां शुक्र मां छा कयां मां हिन दिलि जे अॻियां मजबूर आहियां भी तो सही छा है सलीम फरज़ाना तो सा मूंखे हिकु ॻाल्हि करणी आहे चओ कहिड़ी ॻाल्हि आहे सलीम जे कावड़ न करे त चवां छो कावड़ कंदम बाक़ी अगर का ग़लत ॻाल्हि कई त पाण समझी तो सलीम फरज़ाना मूंखे तो सां इश्क थी वियो आहे फरज़ाना मां हिन दिलि था मजबूर आहियां शकी भी नथो थी पांजो बूथ ॾिठो अथई फरज़ाना मुंहिंजो बूथ कहिड़ो बि हुजे पर दिलि त ख़ूबसूरत आहे न
सलीम ये ॾींहं जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। मां हैदर जी मंग आहियां ऐं हैदर ही मुंहिंजो वर आहे। छा सम्झई? मां तुंहिंजो तकबर ऐं गुरूर ज़रूर ख़त्म कंदुमि। जे ख़त्म न कयुमि त मुंहिंजो नालो सलीम न आहे। अदा असुल इहा ॻाल्हि आहे, फरज़ाना को सवाइ मां मरी ईंदुसि। सलीम मरण तुंहिंजा दुश्मन, मां हर हाल में फरज़ाना सां तुंहिंजी शादी कराईंदुसि। बस न इहो वरी कीअं दा? फरज़ाना त हैदर जे नाले थियल आहे, हैदर जी मंग आहे। सलीम भाउ, फरज़ाना हैदर जी मंग आहे, मंग निकाह न आहे थियल। जेकर निकाह बि थियल हुजे न उहो बि टोड़ाया हा। इहो वरी कीअं अदा? पर इहा मां हैदर जे नाले थियल आहे, कीअं मिलंदी सलीमा खे? अदा अहिड़ी कहिड़ी सोच दिलि में रखी अथई जंहिंसां इहो सभु कुझु मुमकिन थींदो? तव्हां सभु ॾिसो त गुल कीअं थो गुल खिलाए। मां अहिड़ी तरह रचाई थो जो सभु कुझु थी वेंदो, सभु कुझु। अदा कुझु बि कयो पर मुंहिंजी ज़िंदगी ठाहियो। फरज़ाना मिले त मां मिठायूं विरायां। हाँ सलीम, फरज़ाना तोखे ज़रूर मिलंदी। मूं हसीना जो संग बहराम खां घुरियो हुयो पर बहराम मूंखे जवाब ॾिनो हुयो। हाणे इहे ॿई औरतूं असां जूं थी थियूं, फरज़ाना सलीम जी ऐं हसीना मुंहिंजी। साईं तव्हां ई इंसाफ़ कयो। गुलू ऐं हुनजा ॿाहिरि विड़िया आहिनि असां सां, वॾी नाजायज़ी कई आहे हुननि असां सां। हाणे तव्हां छा था चओ? छा थियणु घुरिजे? हाजी साहब, तव्हां हिन ॻोठ जा मुतबर माण्हू आहियो, तव्हांखे दाह न ॾियूं त कंहिंखे ॾियूं? खमीसा, अदा वॾे जे हूंदे हिन ॻोठ में का बि अहिड़ी अणवणंदड़ ॻाल्हि कोन थींदी। ऐं हा, इहो झेड़ो वग़ैरह सुठो अमल नाहे। साईं तॾहिं त तव्हां वटि दाह खणी आया आहियूं, पोइ दाद कयो साईं। गुलू वारनि असांजे मथां ज़ुल्म कयो आहे। अचर जेकॾहिं गुलू ऐं हुनजा भाइर तव्हां सां विड़िया आहिनि त मां हुननि खे घुरायां थो। ऐं हा, जेकॾहिं फ़ैसिले जी नौबत आई न त अदा वॾो गुलू वारनि सां फ़ैसिलो बि कंदो। बिल्कुलु साईं, असां फ़ैसिलो कंदासीं, असां हक़ ते आहियूं। खमीसा तव्हां हाणे हलो, ॻाल्हियूं थींदियूं। जेको सच ते हूंदो ऐं सचो हूंदो उहो ई हक़ ते हूंदो। जी अदा, इहा बहितर सलाह आहे। साईं पोइ असांखे इजाज़त? हा हा बाबा, तव्हां भले हलो। अचो अचर हलूं। अदा फर गुलू वारनि खे न्यापो कर। हाज़िर अदा, मां हींअर ई न्यापो कयां। सामान भी रखो, पाण भी वे त कोठ हलूं। न हैदर पुत्र न, तूं हलू मां अचां थो कंहिं ॿी गाॾीअ ते। वाह चाचा वाह, मुंहिंजे हूंदे तूं ॿी गाॾीअ ते वेंदे। अच वे त छॾे अचां। ठीकु आहे पुट, त पोइ इहा ॻाल्हि आहे त पोइ हलूं था। अचो चाचा अचो अचो। मलिक को घर जो कमकार कराए, मां अकेली लोड़े लोड़े थकिजी पई आहियां। हा हा भाॼाई छो न, पर सुभाणे अॼु मां थोरो टिकटॉक ठाहे वठां। भला ॿुध त सही, इहो सुभाणे आख़िर तुंहिंजो ईंदो कॾहिं? कॾहिं बि कोन। छा? अची वियो सुभाणो। चङो कयो जो खणी आए, न त मां उते शहर में बी सफ़ा असली सुकी वञा। हाणे अच वे वे। चाचा तव्हां हुकुम कंदा कयो, जहिड़ो बि कमु हुजे न मां हाज़िर आहियां। धीअ हैदर खे चाहे त प्यार, पुट तूं वेह त मां घड़ी खनि आराम कयां। ठीकु आहे चाचा। अदा हैदर, मां भी तुंहिंजी भेण आहियां, मां भी बीठी आहियां हिते।
थोड़ो हेॾां बि निहारे। जी जी आदि छा चई? ओ चरिया मूं चयो मंग केतिरो नाहे ॾिसबो। हल हाणे हितां, जॾहिं शादी थियई न पोइ ॾिसजांसि। पर आदि ॿ घड़ियूं ॾिसण त ॾे, पोइ ई वेंदुसि। ॾिसांसि थो, खाई त कोन वेंदोमांसि। भाॼाई जे चओ त अली हैदर लाइ चांहि ठाहे अचां? हा हा आदि चांहि पी पोइ थो वञा। कोने का चांहि, वञी होटल तां पी। हा आदि हा वञा थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मरियम चङो थियो तूं मूंखे हिते मिली वई। मां पाण तव्हां ॾे घर ॾे पियो अचां। अदा बारम खेर में पियो अचे? अदी हसीना घर आई हुई अदा मुरीद। मां चाहियां थो त फरज़ाना ऐं हैदर जी शादीअ जी तारीख़ ॿधूं। हसीना खे मूं ई मोकिलियो हुयो। हा बारम तव्हांजी अमानत आहे, जॾहिं दिलि चएव वठी वञिजो। त पोइ ठीकु आहे, शाम मां तव्हां ॾे घर ॾे ईंदुसि। सौदो सामान बि खणाई ईंदुसि ऐं ॿांह विहाइण जी तारीख़ बि ॿधंदासीं। ठीकु आहे बारम, मां बि हलां थो, कुझु कमु आहे। ठीकु आहे मुरीद, त पोइ मां वञां। वॾी तकड़ आहे हमराहनि खे, पर मां बि गुलू आहियां। गुलू अदा को बिलो कयो, वो शादी करे न वञनि। सलीम दिल न लाए कोन थींदी शादी। अदा जी चालाकी सॼे ॻोठ खे ख़बर आहे। अदा असांजी दिलि नाहे ठरियल मुरीद ऐं बारम वारनि सां। अदा हाणे हुनखे दुश्मनी करे ॾेखारणी पवंदी त दुश्मनी कीअं थींदी आहे। तव्हां छॾियो हिन ॻाल्हि खे। ॾिसो त गुलू कहिड़ा तो गुल खिलाए। अदा कहिड़ा बि गुल खिलायो, पर मुंहिंजे लाइ सोचो न त मां मरी वेंदुसि। मरन तुंहिंजा दुश्मन सलीम। अदा हूंदे गणती छो थो करीं? अदा वॾे खे अला हयाती ॾे, तूं फिक्र न कर। अदा हलो घर, सभु ॻाल्हियूं हिते कंदो छा? हा अदा चवंदा आहिनि त भितन खे बि कन हूंदा आहिनि, किथे को असांखे ॿुधी न वठे। हा अदा हलो त हलूं घर। अचो मुरीद, चंड जी 14 तारीख़ पकी आहे या का ॿी तारीख़ रखो? बारम भा तूं मालिक आहे, जेका बि तारीख़ सम्झ में अचे उहा रखो। पुछी छो तो कीअं बाबा? बिल्कुलु पुट सही थो चवे। बराम पुट जॾहिं पाण में मिट आहियूं त पोइ लेखा छा जा? 14 तारीख़ बहितर रहंदी। अदा बाराम कीअं सद कीअं आरब? हा दार बेला इहा तारीख़ सही आहे। 14 तारीख़ ते ॾींहुं बि जुमे जो भलारो आहे। त पोइ 14 तारीख़ खां वधीक ॿी का बि तारीख़ बहितर न थींदी। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासे। तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन। तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां। ए तुझी या मजाल। कहिड़ो तरीक़ो आहे? छॾे ता मूंखे, छॾे ता जो मां नखे। वाह बुरबुर छेड़ा जंग मचा। ही कहिड़ो तरीक़ो आहे? ये से बेईमान आहिनि। दास संगो असां हैदर करिनो आहे। जानी वारी ई तो चले। या त सिधी साई बेअदगी आहे। सफ़ा जटू थी पियो आई अरब। अरब ॿीहर भुलिजी बि इहा ग़लती न कजांइ, न त सुठो न थींदई। जे एतिरा मुड़ुस माण्हू आहियो त ॿाहिरि मिलजे, पोइ ख़बर पवंदी केरु ॾाढो आहे। खून कंदुमि तव्हांजो। पर बेलो लफ़्ज़ बि ज़बान में न कढिजां, सुठो न थींदी। हली मारे छॾे ता। हिन सज़ा घणी कई आहे। अदा वॾा तव्हां ग़लति था कयो। मुरीद मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। घणी कई अथव बाराम, घणी कई अथव। अदा मुरीद बाबा ॿार जी ॻाल्हि ते झगड़ा थोरी कबार। मां पाण में मिट आहियूं, मिट। हा गुलू, तूं ही समझाए मुरीद खे। बराम फिलहाल तूं हलियो वञ, पोइ ॻाल्हाईंदासीं।
अदा बहराम हाणे उहो माहौल नाहे। बाबा ये सुठा माण्हू न आहिनि जेके हींअर ईअं जुठियूं था कनि, अॻिते पोइ छा कंदा? अदा इन्हनि जा इरादा ठीकु न आहिनि, सभु ॿाहिरि बीठल पाणी आहिनि। उहो बीठल पाणी जेको रुगो ॿोड़ींदो आहे, सो उन्हनि मां ख़तरो कजे। बाबा हाणे थोरो ख्याल सां घुमिजो, तव्हांखे त ख़बर आहे त इहे बात ॻाढ़ा छोरा आहिनि, सुभाणे बाबा जाईअ में को खून करे हुजनि, थोरो ख्याल सां घुमिजो। ख़ैर आहे गुरु, तूं परेशान न थी। सब कुछ तुझी गलती है करे थियो जे करे तू ये कलाम न चइया सब कुछ न थिया। अदा खुशीअ मां माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा कलाम चवंदो आहे, इन में कहिड़ी अरबा ख़ता आहे? यार अरबेला मुंहिंजे लाइ त सोचे हा, मां फरदाना सां बेपनाह मोहबत कंदो आहियां यार, हाणे मुंहिंजो छा थींदो? अदा हैदर हो असांजे भाउ जी बेइज़ती कनि, असां ख़ामोश थी ॾिसूं? न, हरगिज़ ईअं कोन थींदो। उन्हनि खे भितर जो जवाब लठ सां ॾींदासीं, मत था सम्झनि त असां घटि आहियूं। मां मञा थो मुंहिंजा भाइरो तव्हां घटि न आहियो, पर मूं ते रहम कयो, मां कहिड़ो ॾोह कयो आहे? ॾिस हैदर, तुंहिंजे करे ऐं अदी हसीना जे करे घणो सठो आहे, पर हाणे कोन सहंदासीं। तमामु जल्द अदी हसीना खे घर वापसि वठी ईंदासीं। असां ॿाहिरनि जो इहो ई फ़ैसिलो आहे, छा सम्झई? अदा हैदर अदी हसीना बदिलो आहे, हाणे वापसि वठंदासीं। अदा वो न्याणीअ खे ॾिसो, हीअ पोती मां तव्हां ॾे मेड़ खणी आई आहियां, तव्हां उन्हनि सां ठा कयो, मुंहिंजा बान त वॾा ज़ुल्म थी वेंदा। ॾिसो था न्याणी मेड़ थी आई आहे, न्याणी अञा बि सोचो था माफ़ी वठण सां कोई घटि न आहे थींदो। भेण तू परेशान न थी, अल्लाह चङी कंदो। अदा असां वञूं था उन्हनि खां माफ़ी वठण। हा दा माफ़ी वठण सुठो अमल आहे, वञो तव्हां। मुरीद पाण में मिट आहियूं बाबा, छोकरनि जी ॻाल्हि ते पंहिंजूं मिटियूं कोन छीनंदासीं। ऐं ॿियो त अदी हसीना बि आई, मूं हुनखे बि दिलि जाए ॾिनी। हा बाबा राम, तूं सही थो चवे, असां पाण मिट माइट आहियूं। ॿियो त मां बि पंहिंजे भाइरनि खे घणो ॻाल्हायो आहे, अलाह कंदो ॿीहर अहिड़ी हरकत न कंदा। अदा बारम सुभाणे ई तव्हां छोकिरीअ खे वनवाह में विहारे वञो, मां ॼाणा मुंहिंजा भाइर ॼाणा। अदा मुरीद मूंखे तो मां इहा ई उमेद आहे, सुभाणे ई मां अदी हसीना खे लटो ॾींदुसि, छोकिरीअ जे मथां अची ईअं बहितर थींदो बाराम। फरज़ाना हाणे घणा नखरा न कर। हाणे तूं वनवाह में आई छोकिरी, वनवाह में। हाँ हाँ भाॼाई, मां वनवाह में वेहींदसि, पर सुभाणे। हाँ वरी सुभाणे न सुधरंदी आहे? भाॼाई कद छद, हल भला अॼु मां वनवाह में वेहींदसि, बस न त मञिया, ख़बर त पवई आहे न। भाॼाई तुंहिंजी त ॻाल्हि मञंदसि, जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि न मञींदसि त मां कंहिंजी ॻाल्हि मञींदसि? फरज़ाना तमामु जल्द मां हाणे तोखे फरज़ाना न पर पंहिंजी फरज़ाना बाजे करे छॾींदसि। छा सम्झई? फरज़ाना बाजे। ज़फ़र कारे थो वञे? अदा बली ते थो वञा। तूं कोन वेंदे ज़मीन ते, छो त तूं जज़्बाती आहे, को मसलो न करे विझे। हा दा ज़फ़र, अदा ठीक तो चवे, तूं आई जज़्बाती मुड़सो, करे न का फशरी। अदा चओ त मां वञा भला ज़मीन ते, मुंहिंजी तबियत तव्हांखे ख़बर बि आहे, फ़क़ीर माण्हू आहियां, मां कंहिंसां जहिड़ो न कंदो आहियां। उन्हनि सां मुंहुं मारी थियल आहे, बहराम जा ॿाहिरि टरड़ा आहिनि थोड़ा, सम्झ कोन अथनि, दिलि में बुग़्ज़ ज़रूर हूंदनि। लाइ त ज़फ़र खे रोकियां थो, ज़मीन ते न वञे। हा बाक़ी खान भले वञे। अदा जीअं ठीकु लॻे अव्हांखे, पर मां वञा हा त बहितर आहे, भला खान बि गॾु हले। ॾिस ज़फ़र, अदा वॾो जेको चवई थो सो बहितर आहे, इन लाइ तूं ज़मीन ते कोन वेंदे। ज़फ़र भाउ ज़िद छो थो करीं? जॾहिं मां वञा थो ॿियो छो हले? हूअं बि ज़मीन ते ॿियो कमकार कोन आहे, सिर्फ़ु चकर हणी मोटी ईंदुसि। त पोइ ठीकु आहे खान, तूं भले ज़मीन ते वञ। हा खान तूं वञ ज़मीन ते। हा दा मां वञा थो ज़मीन ते।
असां तव्हांखो माफ़ी वठण आया आहियूं। जेको बि थियो यार असांखे माफ़ कयो। माफ़ी वठण सभु हथियार खणी खान हथियार यही खणी निकिता आहियूं यार, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां असांजा माइट आहियो, अगरि तव्हांखे नुक़सान सम्झो असांखे नुक़सान आहे। ही त ठाह जूं था ॻाल्हियूं कनि, पर न, इहो कुल्लू ठाह थियण कॾहिं बि कोन ॾींदो, कॾहिं बि न। जेकॾहिं टही विया त मुंहिंजो सॼो मक़सदु ख़तम थी वेंदो, ख़तम। मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। खान तव्हां मुतमन थियो, तव्हांजे लाइ असांजी दिलि में इज़त आहे। अदा खान असांजूं मोहबतूं घटि बियूं कोन, अञा बि वधंदियूं, इहो तव्हां सां वाइदो आहे। हा खान, पाण में हिकु ई रतो आहियूं, अज़ीज़ आहियूं पाण में। बिल्कुलु अदा, मां बि ईअं थो चवां, नफ़रत में छा आहे, सभु कुझु त मोहबत में आहे। हाँ, ये गोली के हलाई? हेला कंहिं गोली हलाई आहे? अदा ही समझ में नथो अचे, ही गोली आई कॾों? वारो के गोलियो, या गोली के हलाई आहे? हलण जी कयो, किथे इंतजाम असां ते लॻे। हा दा हा, इहा तूं ॻाल्हि सही थो चवें। हाँ भाई हाँ, हाणे फरजाना जी शादी न थींदी, रिश्तो खत्म। अरे छो न थींदी शादी? तुझे भाइरन असांजे कुंदल भाउ खे मारियो आहे। हसीना अञा कुझु ॿुधंदी आहे? हसीना, तुंहिंजे भाइरनि मुंहिंजो गबरू भाउ मारे छॾियो। मुंहिंजे भाउ जो राज अस्पताल में पियो आहे। बाबा भी उते मौजूद आहे। भाॼाई ज़ालिम कहर करे विया आहिनि, कहर। खान जो परांद हर हाल में कंदासीं। रत जे हिक हिक फुड़े जो हुननि खां हिसाब वठंदासीं। अदा ज़फर, हुननि जूं निंड्रूं हराम कंदासीं, सुम्हण कोन ॾींदासीं हुननि खे। अदा भाइर हुननि खे छो मारींदा? जॾहिं त उहे हुननि खे परचाइण विया हुआ, हू अदा वारनि खे पंहिंजी इहा पोती मेड़ कई हुई। परचाइण न, असांजे भाउ खे मारण विया, मारण। हुननि खे हर हाल में हिसाब ॾियणो पवंदो। जो बदलो खून हूंदो। नारीअ ते पेर पयव, ही कहिड़ो कॉल करे आयो? माण्हू वञी मारे आयो। दादा यकीन कयो, सिर्फ माफ़ी वठण विया हुआसीं असां, अलाए कंहिं फेर कयो ऐं खांड ढेरी थी वियो। पेला, या कूड़ी कहाणी वञी ॿिए खे ॿुधाए, मूंखे न। तव्हांजे ज़हन में शुरू हुयो हिक मामूली ॻाल्हि जे करे
तव्हां एॾो वॾो मसइलो करे आयो। अदा इधर मसले जी शुरुआत उन्हनि पाण कई आहे, असां न। बाक़ी असां ही खून न आहे कयो, यकीन कयो। अदा वॾा इहो असां खून न आहे कयो, अञा बि यकीन नथो अचे त क़ुर खणायो। जे तव्हां बि खून न आहे कयो त पोइ कंहिं कयो? सॼो ॻोठ थो गवाही ॾे। अरे भले सॼो ॻोठ गवाही ॾे, पर क़ुर खां मथे ॻोठ न आहे। मूंखे पंहिंजे भाइरनि ते यकीन आहे, छो त बहराम बहर आहे, उथले त ॿोड़े मारे। अदा असां जीअं ई खान खां माफ़ी पिया वठूं, अलाए किथां गोली आई जेकी खान खे सीने में लॻी। अदा असां पाण परेशान पिया थियूं त गोली आई किथां? हाणे छा थींदो अदा? उन्हनि त पुलिस में फरियाद कई हूंदी। उन्हनि जो माण्हू मुआ बस करे त कोन विया था न। हाणे तव्हां टई हीअं कयो, कचे में मुंहिंजो यार रहंदो आहे दिलावर, उन ॾांहुं वञो। मां हुन सां फोन ते ॻाल्हायां थो। हिते जेको बि थियो मां हुनखे ॾिसी रहंदुसि, छो त बहराम ॿाहिर आहे, उथले त ॿोड़े मारे। ठीकु आहे अदा, असां वञूं था। हाणे मुंहिंजो छा थींदो? मां फरदाना खां सवाइ मरी वेंदुसि। सभु कुझु ठीकु थी वेंदो अदर, सभु कुझु ठीकु थी वेंदो। का शइ न खपे दिली दोस्त बिना। अस्सलामुअलैकुम दिलावर, मां बहराम थो ॻाल्हायां। बहराम, घणे वक़्त खां पोइ फोन कई थी? ख़ैर त आहे न? ख़ैर आहे दिलावर, पर अॼु कंहिं कम जे सिलसिले में फोन कई आहे। हुकुम कर बहराम, ही दिलावर यारनि जो यार आहे, मतां कम चवंदे परेशान थिए। दिलावर परेशान कोन आहियां, पर मुंहिंजा भाइर तोॾां अचनि पिया, उन्हनि खे पाण वटि रहाइजां। हुकुम कर बहराम, दिलावर भी यारनि जो यार आहे, कुछ भी थे पेर पते कोन कंदुसि। मूंखे तो मां इहा ई उम्मीद आहे दिलावर। हा बहराम, जीअं ई तुंहिंजा भाइर पोता राब्तो कंदुमि तोसां। चङो यारो यारी दिलावर, सभु सुणाई। जॾहिं ये ॿई धुरियूं पाण में विढ़ंदियूं ऐं फ़ाइदो थी थो मूंखे। इहो वरी कीअं था? हो त हाणे हिक ॿिए जे रत जा दुश्मन थी विया आहिनि, मरण ऐं मारण ते पहुता आहिनि। मुंहिंजा भाइरो, तव्हांखे त ख़बर आहे न त हसीना जो मां छितो आशिक़ आहियां, छितो। हो ॿुधो अथव न, आशिक़ मजबूर आहे, भले केॾो बि कंधार हुजे, पर बेवस्ती पियुमि। बहराम को जॾहिं हसीना जो संग घुरियो त तव्हांखे ख़बर आहे तो न छा चयो? संग ते संग ॾींदुसि। मां उन्हनि खे चयुमि त संग जे बदिरां जेके पैसा चओ मां तव्हांखे ॾियां, पर न बदबख्त मूंखे ख़बर त छा चयो? इहो चई त तूं जुआरी आहीं, फॾाई आहीं, चोर आहीं। पर अदा कम तो भलो थी वियो न, हाणे बहराम मुर्दारा ठहंदा ई कोन। ठहण त परे जी ॻाल्हि आहे, हाणे त हिक ॿिए जा खून कंदा, केर बि कोन बचंदनि। जेकॾहिं बचंदियूं त उहे सिर्फ़ु हूंदियूं औरतूं जेके पाण हूंदियूं मज़लूम, ऐं उन्हनि जा वारस थींदासीं असां, छो त हुननि जो ॿियो को मिट न आहे सवाइ असांजे। हिते रखेसि न माशूक, हाणे हसीना सां शादी कंदुसि मां, ऐं फरज़ाना जो घोट थींदो मुंहिंजो भाउ सलीम। हा कीअं सलीम? अदा पोइ त मुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी। अदा मुंहिंजे लाइ त रोज़ ईदूं थी वेंदियूं, ईदूं। सलीम मता न मने अदा जी खोपड़ीअ खे। अदा गुलू जी सियासत में हुजे हा न, मुल्क जो मिनिस्टर ज़रूर हुजे हा। अदा गुलूअ जो दिमाग़ घटि आहे छा? मिनिस्टर खां बि वधीक आहे। हाणे ॾिसणो उहो आहे त कॾहिं खां था वठ सठ शुरू कनि ऐं मुड़ुस थियनि ढेरी। हा माशूक,
मूंखां हाणे इंतज़ारु नथो थिए। मां त चवां थो इहे सभु मरनि ऐं मां सुभाणे फरज़ाना जो घोटु थियां। थोरो सब्र कर मुंहिंजा भाउ, थोरो सब्र कर। ॾिस गुलू कीअं तो गुल खिलाए, कीअं।
साज़ खे सम्झण मिलंदो सोटीअ जे सोज़ साज़ खे सम्झण मिलंदो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण मिलंदो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण मिलंदो भली भली करे आयो तव्हां बाराम जा ॿाहिरि आहियो ऐं बाराम मुंहिंजो जिगरी दोस्त आहे ऐं बाराम जा मूं ते घणा थोरा आहिनि बिल्कुलु अदा दिलावर अदा जो तव्हांजे मथो भरोसो हुयो तॾहिं असांखे मोकिलियो अथई हाणे कुझु वक़्त असां तव्हां वटि रहंदासीं तव्हांखे का तकलीफ़ त कोन थींदी न जे तकलीफ़ थिए त ॿुधायो तव्हां मुंहिंजे अखियुनि ते पेर ॾियो दिलावर उफ कोन कंदो दिलावर मर्दे मरी वेंदो पर पोइते पेर न कंदो तव्हां बेगुनाह असांजो भाउ मारियो आहे अॼु तूं मरंदे अरबेला मतां भॻवाई अॼु न बचंदे अकेलो ॾिसी त अघु जलियो जवान न आहियो त पोइ संभाल पंहिंजा पेर अचई थी केतिरो मौत खां भॼंदे तोखे मारे पोइ पंहिंजे भाउ जो पलंद कंदासीं पंहिंजो साह मिठो अथई बाक़ी असांजे भाउ खे साह मिठो कोन हो तोखे मारे पोइ सुख जो साह खणंदासीं हाणे पढ़ कलमो उथ भॼी सघे त मतां चवे त माइटनि मौक़ो न ॾिनो वॾो वक़्तु थी वियो आहे अधु अरबेलो न आयो मूंखे घटि थी पई आहे अदा अरब परेशान न थी अची वेंदो थी सघे तो रस्ते में को दोस्त मिली हुजेसि खैर त आहे परेशान था लॻो अरबेले खे के कम लाइ मोकिलियो होसीं पर ॾाढी देरि कई थी दिलावर घटि में घटि मूंखां त पुछो आहे तव्हां जूं दुश्मनियूं थियूं हलनि ऐं अरबेले खे तव्हां इहे अकेलो मोकिले छॾियो वॾो ग़लति कयो अथव अदा दिलावर ग़लती थी वई हाणे छा कजे तव्हां किथे ॾिसी अचोसि ठीकु आहे असन मां ॾिसी थो अचां अदा दिलावर अरबेला ही तुंहिंजी हालत कंहिं कई आहे अरे बा मुरीद वारनि हमलो कयो आहे मुंहिंजे मथां हुननि ही सुठो न आहे कयो हुननि खे जीअरो कोन छॾींदासीं अॼु जो अॼु हुननि खे ख़तमु कंदासीं जल्दबाज़ी न कयो थोरो सबर खां कमु वठो पहिरियां अरबेले जो इलाज करायूं बाक़ी कमु पोइ आहे तूं मूंखे तुंहिंजी दां अॻु बि आचार वारनि ॾिनी हुई पर मां हुन ते गौर न कयो हो हाजी साहब इहा हुननि जी ग़लती हुई असांजी न अदा खे इहा ख़बर आहे गुरु पर अदा तोखे अॼु कंहिं ॿिए कम जे लाइ घुरायो आहे जी जी हाजी साहब हुकुम कयो गुलू मुरीद ऐं बहिराम वारा तुंहिंजा माइट आहिनि ऐं उन्हनि में झेड़ो वधी वियो आहे सो मां चाहियां थो त तूं उन्हनि जे विच में अची ठाह जूं ॻाल्हियूं करा ऐं उन्हनि जो फ़ैसिलो मां पाण वटि कंदुसि न त इहे ॿई धुरियूं वञी अलाए किथे पहुचंदियूं ऐं एसपी साहब जो बि मूं ते ज़ोर आहे त उन्हनि जूं गिरफ़्तारियूं करायो हाणे अची मां फाथो आहियां गुलू इन जे लाइ तोखे भरपूर कोशिशि करणी पवंदी
जीअं उहे ॿई धुरियूं पाण में खीर खंड थियनि। ठीकु आहे फहद बाबा, मां कोशिशि कंदुसि बाबा, बाक़ी हुननि जी मर्ज़ी। ॾिस गुलू, कोशिशि न, छो त तूं हुनजो माइटु आहीं, इन जे लाइ तोखे भरपूर कोशिशि करणी पवंदी। गुलू जहिड़ो ख़राबु आहे, जहिड़ो ॻोठ घर तबाह करे छॾींदो आहे। हिकिड़ा जेल में त ॿिया वञी क़बर में पवंदा आहिनि। इन लाइ अमुन, भाईचारो ऐं मोहबत ऐं इंसानियत आहे। हाणे वञी कोशिशि कर, जेकॾहिं असांजी ज़रूरत पए असांखे ॿुधाइजांइ। ठीकु आहे हाजी साहब, मां हलां थो। सलाम। जो पलांत करे आया आहियूं और बेले के लेटाए आहियूं, लेटाए। सुठो कयो, ख़बर पई हुननि खे त कीअं जवाननि सां फिटाइबो आहे। अञा ॿिया बि मारींदासीं बाबा। अदा आरिब वारा त अञा रहियल आहिनि, उन्हनि खे बि न आहे छॾणो। अज़ीज़, जल्दी अरब खे मारींदासीं। वाह वाह वाह, जो कम करे आयो, ॾाढा ठाहो था पंहिंजनि जो खून करे। हाणे असांजा हू पंहिंजा न आहिनि भाॼाई, हाणे असांजा हू दुश्मन आहिनि, दुश्मन। हा पुट, ख़बर पई हूंदनि त परावा पुट कीअं मारबा आहे। चाचा, अवां त वॾा आहियो, तव्हां बि अहिड़ी ॻाल्हि था कयो। भाॼाई तुंहिंजो कमु न वञे, तूं चुप कर। हसीना, छो न बाबू अहिड़ी ॻाल्हियूं कंदो? तुंहिंजे ॿाहिरनि कहिड़ो असांजे आयो आहे जो बाबू चुप करे? भाॼाई अञा त घणो गंद थींदो, ॾिसंदी वञ त अॻिते छा थो थिए। बहराम जे सभिनी भाइरनि खे मारींदासीं, तॾहिं असांजे अंदर खे छंडो पवंदो। हा ज़फ़र, ईअं ई थींदो। वक़्तु पर खाना ॾिठई न जोड़े जा कम कीअं थी दुश्मन जी तरफ़दारी करे। फरदाना, असांजे घर वारा त हिक ॿिया दुश्मन थी विया आहिनि, हाणे असांजो छा थींदो? हैदर, मूंखे त पाण सम्झ में नथो अचे त हाणे छा कजे। फरदाना, पंहिंजो प्यार सचो आहे ऐं मूंखे उमेद आहे त असांखे लहर न लोॾो ईंदो। बेशक हैदर, ईअं ई थींदो, मूंखे बि अल्लाह साईं में उमेद आहे। बिल्कुलु फरदाना, रब ते ई यकीन पुख्तो हुजे त माण्हू कंडनि ते बि हली वेंदो। फरदाना, असां त इश्क कयो आहे ऐं इश्क वारनि जा बेड़ा रब पार कंदो आहे। बिल्कुलु फरदाना, रब बेड़ा पार कंदो। मां हलां थो, ॾिसी न वठो। जी सभिनी खे दाह ॾिनी आहे, पर थियो कुझु बि न आहे। हाँ चर, छॾींदासीं कोन गुलू ऐं गुलू जे भाइरनि खे, ऐं उन्हनि असांजी बेइज़ती कई आहे, बेइज़ती। भला दुकान आहे गुलू वारनि खां, एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि। जानू, तूं सही थो चईं, सही। असांखे हाणे कुझु न कुझु करे ॾेखारिणो आहे त कुझु असां बि आहियूं। हा चर, ईअं न थिए जो अॻिते असांखे न मारे विझनि। हाणे असां कुझु न कुझु कंदासीं जानू, जीअं ई वारो मिलियो धको हिकु ई हणंदासीं। इहो बहितर आहे। हा बचू, तव्हां असां सां घणियूं चिठियूं कयूं नी। सभु पलांद कंदासीं तव्हां खां, जेके तव्हां ॾे रहियल आहिनि। अकेलो सम्झी था वेठो, जीअं अदा गुलू हुजे। हा ख़बर पई आहे तव्हांखे। असां बि तोखे अकेलो सम्झी दग झलियो आहे। हिकु हिकु तव्हांजो करे मारींदासीं बचू। घणी मगी आहे तव्हांखे, घणी मगी, ऐं हाणे तव्हांजी इहा मगी लाहींदासीं असां। अकेले के अकेलो ॾिसी विड़िया आहिनि, पोयां फायर कयांसि। या क़िस्मत भली तंग में गोली लॻी अथसि। बस अरे बस,
मुझे सीने में बाहि लगी वई आहे। अदा हाणे बस करे नाहे वेणो ॿुधाइणो अमरीदारनि खे त असां बि उन्हनि सां जहिड़ो करे सघूं था। हाँ हैदर हाँ, हाणे उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो त बहराम ॿाहिरि आहे, उछले ॿाड़े मारे। जेकॾहिं मुरीद ऐं ज़फ़र दुश्मनीअ ते लही आया आहिनि त घटि असां बि कोन कंदासीं। जेकॾहिं चुप करे वेंदासीं त असांखे कमज़ोर सम्झंदा। बिल्कुलु अदा, छो त हुननि रिश्तनि नातनि जो बिल्कुलु भरम नाहे रखियो। पोइ हाणे असां छो हुननि जो भरम रखूं? अदा मां त चवां थो अची हसीना खे हली वापसि घर वठी अचूं। बाक़ी फरज़ाना मुंहिंजे नाले थियल आहे, मुंहिंजो नंग आहे ऐं गैरतमंद पंहिंजी बनिन ऐं वनिन ते सिर ॾींदा आहिनि, पर पोइ ते पेर न आहिनि कदा अदा। आदा हैदर जवाननि जा कम न आहिनि पंहिंजा नंग छॾनि। अदी हसीना ॾे न्यापो कयो त हू घर अचे। मां ऐं हैदर हाजी हमज़े ॾे वञूं था, चऊंसि था त इहा बाहि वापसि कराए। जेकॾहिं जवाब ॾे थो त पोइ असां ते मयार न हूंदी। अरे बा तूं वञू नंढे, पर ख़्याल सां वञजा। हा दा, न त पोइ पंहिंजी कंदासीं, जेको बि दिमाग़ में आयो सो ई कंदासीं। हा हैदर हा, छो त बहराम ॿाहिरि उछले त ॿाड़े मारे। बशीरा भाई, बशीरा बशीरा के क्या कयो हा? अदा खमीस आचर ऐं जानू मारियो असांजे भाउ खे। बशीर ज़ख़्मी हुयो जॾहिं असां उते पहुतासीं। मूंखे बशीर ॿुधायो त कातिल केरु आहिनि। आचर खमीस ऐं जानूअ जा ॾींहं खुटा आहिनि। हाणे हिन धरतीअ ते कोन घुमंदा। जीअं हुननि असांजे भाउ खे मारियो आहे, असां बि हुनखे तड़पाए मारींदासीं। इहो सभु कुझु थी थो। मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं खोले ॿुधो। असांजे भाउ बशीर खे खमीस आचर ऐं जानू वारनि नाहे मारियो। बशीर खे बहराम जे भाइरनि मारियो आहे, बहराम जे भाइरनि। पर अदा ही तव्हां छा था चओ? तव्हांजो दिमाग़ त जाइ ते आहे न? हा सलीम, मुंहिंजो दिमाग़ जाइ ते आहे। आचर खमीस जानूअ खे ज़रूर मारींदासीं। इहो इल्ज़ाम हणूं था बहराम वारनि जे मथां। मुरीद वारनि सां गॾु असांजा बि ॾोही थियनि, पोइ उन्हनि जूं सभु वाटूं बंदि थी वेंदियूं। ऐं पोइ तूं फरज़ाना सां शादी कंदे ऐं मां हसीना सां शादी कंदुसि। हसीना सां। वाह अदा वाह, वॾी सोच वेड़ाई अथव। पर अदा पहिरियों अदा बशीर जे खपरे दफ़न जो बंदोबस्तु कयूं। हा भाउ माशूक, पहिरियों भाउ बशीर खे दफ़न कयूं, बाक़ी भाउ बशीर जो खून राय खान कोन वेंदो, कोन वेंदो। हैदर मां तोसां ॾाढी मुश्किल सां मिलण आई आहियां। मुंहिंजा भाइर त तव्हांजा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। फरज़ाना भली तुंहिंजा भाइर असांजा जानी दुश्मन थी वञनि, पर पोइ बि मां तोखे हर हाल में हासिल कंदमि। छो न हिन लाइ मूंखे राशन जा ढेर लॻाइणा पवनि। गुलाम हैदर खुदा के मन मारणी मारण वारियूं ॻाल्हियूं न कर। हिननि जहिड़नि त सॼी सिंध में तबाही मचाए छॾी आहे। असां छो नथा मोहबतनि जूं ॻाल्हियूं कयूं? रुगो जहिड़ा रुगो फुरूं। तूं त सभु कुझु ॼाणे थी फरज़ाना त असां पेदो ई आहियूं। हरूं भरूं असां सां जहिड़ो जोटियो वियो आहे। मां वरी बि चवां थी गुलाम हैदर त मुड़ी वञो, न त ॾाढो केर थींदो। कहर थिए जा क़यामत थे, पर फरज़ाना हाणे असां कोन मुड़ंदासीं। पंहिंजा पेर संभाल हैदर, जेकर अॼु बचे त न जाए। हैदर तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं खुटा। हैदर तूं वञ था, मां अदा वारनि खे पाणे मूं ॾियां थी, तूं वञ। न फरज़ाना न, मुड़ुसु माण्हूअ जो कमु न आहे भॼणु। मां हिननि सां पुॼी पवंदसि। हैदर तोखे मुंहिंजो कसम आहे, मुंहिंजी मोहबत जो कसम आहे, तूं हितां हलियो वञ। ही छा कयई फरज़ाना? कसम ॾेई मूंखे मजबूर कयई। तो जो एक परता थी ना अदा ना, मां तव्हांखे इहो ज़ुल्म कोन करण ॾींदसि। ए हयात तोखे थोरो बि ख्याल न थियो?
भाइरन जी इज्जत मिट्टी में मिलाए असां जे दुश्मन सां मिलण आई मां बेहया ना है आदा गुलाम हैदर मुझो वर आहे थियण वारो घोट आहे हाणे असां जो हुनन सां दुश्मनी वारो रिश्तो आहे मिट्टी में मिलण वारी हुई असां जे दुश्मन हैदर सां गुलाम हैदर हूंदो तहां जो दुश्मन पर हू मुझो वर आहे वर खामोश गुस्ताख ये हैदर जो बीहर ज़बान ते नालो आंदी त गोली हणदो सां हथियार हेठ कर ज़फर नियाणीअ जी मथो हथियार तो सिधो करे समझाए छॾियसि त बीहर हैदर जो नालो न खणे ज़बान ते छो न आणे हैदर जो नालो हां फरज़ाना त हैदर जी मंगा आहे चुप हसीना चुप एफजो तने होइया जडे मुंजो भा उन कोन मारियो हुयो हाने हु मुंजे भा जा कातुल आहिन भैया कातुलन के मिटु नाहे कबो छा समझाई छोकरी त पो मां भी पंहिंजे भाइरन ॾा वेंदस नाहे राणो मुखे ते अजय बीहर या वाई बात मन कर जाए न घर में वापस कोन वी दिया जे विंदो त हिन घर मां तुंजो लाश विंदो भाजाई लाश विंदो के जो लाश विंदो छा थियो माइटर हां गुलू भाजाई घर छडण जी गाल थी करे मसलो छा है सब परेशान आयो खैर ता है न गुलू तो का छा लिकायूं तू माइट आई फरजाना हैदर सा मिलण वई हुई उता जफर जन उन के पकड़िया आन छा छोकरी जी हाने शादी कराए जान छड़ायो माइटर सब पांजो पाण में आई जेकर कावल न कयो त एक गाल चवा हां चौ पुट गुलू तू पांजो आहे जेकर फरजाना जो संग मुझे भा सलीम ला दी दो न तो मैं जिंदगी भर ता जो ताबेदार हां गुलू यो संग ता के दिनो से ये बाबा हां गुलू यो संग तू पक्को समझ सलीम भा तो आज भाग खुलिया भाग यो रे किया दा मां समझी कोन सकियो सलीम भा मां मुरीद वारन जे घर ना पहुंचा खबर थी फरजाना जो संग तुझे लाए घुरियो उनन खा अने कुछ सा मुखे दिनो वाकई अदा तवा सच बचो यो जेकर सच आहे त पो त ईद थी वई सलीमा अदा तुझी दिल जी ख्वाहिश पूरी कई आहे भाइर हुजन त एड़ा हुजन रशीद सच तो चवी अदा असां सभिनी भाइरनि जे मथां शपर शाम आहे मुंजा भाइरो मां जेको कुछ किया तो यो मुझो फर्ज आहे फर्ज अदा पो शादी तारीख जल्दी बधो जिया वरी को मसलो न थे जेसी ताई मां जिए रहा को भी मसलो कोन थी तो सलीम दा अल्लाह साईं तो के वडी हयाती दे एडी गाली न कंदो कर बाकी सलीम जी शादी थी वने त बेहतर आ हां दा रशीद सही तो चवे सलीम जी शादी थी वने त बेहतर आ जेको असा सोचो आ सो जल्द थी वने ऐं ही सब कुछ थे त बाराम वारा दंग रही वनन हां माशूका शादी तमाम जल्द थींदी साबित धूमधाम सा हाणे उनन के जेको करणो है न वनी कन इस त गुलू किया थो गुल खिलाए किया फरजाना मु सोचो भी न हो तो तू मुझे नसीब थी सलीम जेको जंहिंजे नसीब में हूंदो सो उनके ज़रूर मिलंदो ॾिस तूं ऐं मां मिली वियासीं हाँ फरजाना तू ऐं मां मिली वियासीं ऐं दुश्मन जली विया तू मुंहिंजी ऐं मां तुंहिंजो सलीम मां तुंहिंजी आहियां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी बर्बादी थी गुलवारन जी ऐं मुरीदारन जी
छो त बहराम बहरा ये उथले त बाणे मारे। हा दा फरदाना मुंहिंजी मंग आहे ऐं मंगू जुआन न आहिनि छॾींदा। कुझु बि थिए या शादी थियण मां न ॾींदुसि। हा दा इधर गुलूअ जो बाद घोट थियो हेफ़ असांजी जवानीअ ते। असां मुआ न आहियूं, जीअरा आहियूं जीअरा। हैदर जी मंग सां ॿियो केरु शादी करे ईअं नथो थी सघे। मां त चवां थो घर में घिड़ी छोकिरी खे ज़ोरी हली खणी था अचूं। और बेला जेकॾहिं ईअं करणो पियो त कबो। बाराम ईअं न थिए जो ॼञ वठी ऐं परणो करे वञनि। तव्हां ज़ोरी बांह खणी अचो छो त छोकिरी हैदर जी मंग आहे। हा दिलावर उहो मुंहिंजी आहे, उहो सभु कुझु कंदी जेको मां चवंदुसि। अदा हैदर देर न कयूं, पोइ अॼु हली था का कयूं, पोइ जीए छा। अदा अवां छा था चओ? जे ईअं करणो आहे त हाणे जो हाणे था हलूं। ईअं ई करणो पवंदो दा, न त हुन जो मन वधी वेंदो ऐं असांखे कमज़ोर सम्झंदा। ओ न सम्झंदा, दुश्मनी तेरा जेतिरी बि अहमियत रखंदी आहे। तूं ठीक तो चवीं बाराम, सुकून सां त हू बि कोन हूंदा, फिफड़ी त हुननि खे बि लॻल हूंदी। हा दिलावर उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो ओ त बहराम बारा जे उथले त बाणे मारे। तव्हांखे कुझु न कुझु करिणो पवंदो, न त वेतर ॻोठ जो माहौल ख़राब थी वेंदो। आदा फहद खान तूं ठीक थो चईं। हाणे जे बस करे वेठासीं न वाकई माहौल ख़राब थी वेंदो ऐं पोइ संभालणो ई ॾुखियो थी वेंदो। बिल्कुलु अदा, मुरीद वारा ऐं बहराम वारा पाण में अज़ीज़ आहिनि, पर बहराम वारा ऐं मुरीद वारा थोरी ॻाल्हि जे करे हिक ॿिए जे रत जा प्यासा थी विया आहिनि। गुलू खे चयोसीं त गुलू मसलो ख़तम करा, पर वेतर गुलू बेईमान निकितो, संग वरी भाउ लाइ वरितईं। असांखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अदा मूंखे जेका सम्झ में ॻाल्हि अचे थी न, इहो सॼो चकर गुलू जो ई कयल आहे। इन्हनि जे विच में जेका बि दुश्मनी कराई आहे न, उहा सिर्फ़ु गुलू ई कराई आहे। छो जो गुलू जी नियत में खलल आहे। हू नथो चाहे त ही ॿई धुरियूं पाण में खीर खंडु हुजनि। मुंहिंजा भाउ, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे ठीकु लॻी। असांजे पुठीअ में वार कयो आहे कमीनो। बहराम कमीनो तू हुदे ऐं तुझा भाइर। अरे दुश्मनी त तो कई ही, तो मुझे पसंद हसीना जी शादी तो मुरीद सां कराई हुई। ज़बान संभाले ॻाल्हाए गुलू, न त इहा ज़बान काकड़े मां छिके कढंदो साईं। हैदर एतिरो दम ई कोन अथई अदा ते आंगर सिधी करे। असां पाण वॾा राज़न आहियूं, राज़न। जे यकीन नथो अचई त आज़माए ॾिस। ख़बरूं खोड़ीअ ते नॾियूं त कंहिं कुते ते मुंहिंजो नालो रखी जाए त पोइ तव्हां जूं ख़बरूं बि इते ई कजंदियूं। लाश खाइण वारो कोई बि न हूंदो, छो त बहराम बहरा उथले त बाणे मारे। हाणे तव्हां जूं सभु बगियूं ख़तम कंदासीं, कोन छॾींदासीं तव्हांखे। ओए कयो पंहिंजो शौक़ पूरो। ॾिसो त गुलू कीअं तो गुल खिलाए।
छो न अचां? इन घर जो हाणे न्याणो आहियां, न्याणो। तमामु जल्द फरज़ाना सां शादी थियण वारी आहे। शादी ऐं तोसां शादी कंदी मुंहिंजी जुती। ऐं हा सलीम, कुझ बि थी पए, फरज़ाना मुंहिंजे भाउ हैदर जी मंग आहे ऐं हीअ उनजी वञी थींदी। कांग वा मुओ जो लोलो वेंदो हज ते, सलीम वा मुओ जो हैदर सां शादी कंदी। इन भुल में न रहिजो, मुरीद सां ज़बान कई आहे ऐं हाणे कुझु बि कोन थींदो। हल हाणे हल, ॾींहं जो ख्वाब ॾिसण छॾे ॾे, न त दुनिया वारा चरियो चवंदई। चरनि वारा कम त हाणे कंदासीं, हाणे। ऐं 2 ॾींहं जे अंदरि फरज़ाना खे कुंवार बणाए वठी वेंदुसि। हल हाणे निकर त हवा लॻे। वॾो आयो मूंखे कुंवार बणाइण वारो। निकर। ठीकु आहे, इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदासीं। चाचा सोभा, मां त चवां थो सुभाणे शादी जी तारीख़ ॾियो त मां जीअं ॼञ वठी अचां। चाचा जे वक़्तु ॾिस, बहराम ऐं हुनजा भाइर अॻु छड़ी बीठा आहिनि। अदा जिस ताईं शादी न थींदी ॿार मारा कोन मुड़दा। पुट गुलू, बहराम वारा एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तूं उन्हनि खां डिॼे थो। असां वेठा आहियूं न। चाचा, सुभाणे बि शादी थियणी, अॼु बि शादी थियणी। मां त चवां थो अॼु ई शादी कराए छॾियो। न हूंदो बास, न वॼंदी बांसुरी। हा गुलू, शादी सुभाणे थींदी। कीअं ज़फ़र? अदा तव्हां वॾा आहियो, जेको बि फ़ैसिलो कंदव बहितर कंदव। बाबा अवां जी छा राय आहे? सुभाणे शादी थियणु घुरिजे? पुट अज़ीज़, जॾहिं खपो लाहिणो ई आहे त असुल सुभाणे ई शादी कराए जान छॾायो। अदा गुलू, असांखे को बि एतिराज़ न आहे, भली तव्हां शादी जी तयारी कयो। अदा पोइ शादी जी तयारी कयूं, तोल ऐं शरदान वारनि खे बि चऊं न, सलीम जी शादी धूमधाम सां कराइणी आहे। हा अदा, हाणे हली शादी जी तयारी कयूं। अदा जल्दी हलो, शादी जी तयारी बि करणी आहे। हा दा, हलूं था हलूं। ठीकु आहे चाचा, त पोइ सुभाणे ॼञ वठी ईंदासीं। ठीकु आहे पुट गुलू, ठीकु आहे। ठीकु आहे चाचा, सदाई गॾु। इधर बचा था है ना, धक त घणो न लॻो आहे न। अदा दिलावर, ही धक कुझ बि न आहे। जेको ज़ख़्म मुंहिंजे हुननि सीने में रसायो आहे, उहो तमामु घणो गहरो आहे। इधर मुंहिंजा भाउ, तूं यहाँ न हारे। तुंहिंजे ज़ख़्म जो हिसाब मां उन्हनि खां वठंदुसि। हा इधर हुननि सां हाणे 2 पाणी कबा, पोइ खटाए जीए छा। हुननि घणी कई आहे अदा, घणी। हाणे वारो असांजो आहे। अदा बाराम, हैदर जे रत जे पुड़े जो हिसाब वठंदासीं। अदा मौक़ो ॾिसी ऐं असां हुन जे मथां हमलो कंदासीं, जीअं हिकु बि न बचे ॿिन्हिनि धुरियुनि मां। हाणे ईअं ई कबो, जो त बहराम पहरा के उथले त ॿोड़े मारे। अदा साईं, मूंखे त लॻे थो त अॼु वॾो झेड़ो थींदो, वॾो कहर थियण वारो आहे। अदा ख़ैर त इफ़ाद खान, छा थियो आहे? अदा गुलू पंहिंजे भाउ जी शादी जी ॼञ वठी मुरीद वारा नथो वञे। जेकॾहिं बहराम ऐं हुनजे भाइरनि खे ख़बर पई नथा त तमामु वॾो कीस थींदो। मां ॾिसां थो पियो, फोन थो कयां SP साहब खे जीअं नफ़री मोकिले। हा अदा साईं, ईअं वारो कयो, न त कमु तमामु वॾो ख़राबु थी वेंदो। हलो साहब। ॻाल्हियूं था कयो ऐं होॾां गुलू भाउ जी शादी थो करायव। छो? हा बहराम, गुलू पंहिंजे भाउ सलीम खे घोट करे मुरीद वारा जे घरां शादी करण थो वञेव। या शादी न बर्बादी थी बिन्ही घरनि जी। मां मारे छॾींदमि उन्हनि खे जेके मुंहिंजे ऐं फरज़ाना जे विच में ईंदा। अदा हलो त हली हाणे ॼञ में धमाको कयूं, दुश्मन जा सीना फाड़े चऊं। देर छाजी आहे पोइ अदा, देर कईसीं त पोइ तमामु घणी देर थी वेंदी। हाणे देर करण पंहिंजी मुड़सीअ खे गाॾ ॾियणो आहे। हा बाराम, हाणे हली क्यों था धमाधम मस्त कलंदर, पोइ जेके चार ना बचा जल्दी कर, शादी न कराए वञनि। ऐं पोइ तव्हां हथ मलींदे न रहिजी वञो।
एड़ी नौबत करे भी को नहीं दी जब बहराम हथ मले तो बहराम बारो उथले दबाड़े मारे। अज सलीम मुझो भा घोट जे रूप में केडो सोनो तो लगे मुर्शिद दुआ कजाए। बाबा अल्लाह जी दुआ सवा बेड़ा ही पार सवा। अदा घोटी तो सुनो लगंदो आ सफा सलीम ते जोड़ी जो चंड तो लगे। अदा जल्दी हलो देर थी थे कुआरे तंजो घर भी परे आ है रे सलीम भाई उसनु वडी तो खे तकड़ाई बाबा सा न वञई दौलत तमामन सा तुजी जन्म वठी हल तुम आ दौलत तमामन सा भला सजे कोठ के खबर पवे त हे गुलू ये तो गुल खिलाए कि वजायो। गलती कही, बड़ी गलती कही। आज तो खे भाईरन समाज तुम्हारी तुझसे। सलू तुझे दिल जी ख्वाहिश कदे भी पूरी कोन थी दी। ओ छा समझो त
तो मां शादी कराए वेंदुसि तुंहिंजूं लाऊं मौत सां लाराईंदुसि मौत सां मूंखे दुनिया जी का बि ताक़त शादी करण खां नथी रोके सघे तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे मां फर्ज़ाना कीअं थो शादी कयां बहराम बहरा उतरे दबाने मारे दिलावरी यारन जो यार है यार ऐं जेको मुझे यार जे मथा हमलो कंदो त मैं उनके जिंदा न छॾींदुसि असां मारियो से ऐं इल्जाम तो 12 मारन जे मथो आयो छा अरे तू पंहिंजे अज़ीज़नि जो न थे ॿिए कंहिंजो छा थींदे वॾो को नेत जो कारो ऐं कारो मुरीद तुंहिंजे भाउ खे हिन मारियो हिन हा असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं त तव्हांजे भाउ खे गुलूअ मारियो आचार्य गुलू संभाल पंहिंजा पेर अचई थी गुलू तो मुझे भाउ खे बेगुनाह मारियो अॼु तूं मरंदे कम जो बुरो नतीजो हूंदो आहे गुलू तूं शायदि इहो न पियो ॼाणी त बहराम जो ढंग हरीफ़ जी गिचीअ में खपर जो फंद जे मथे करे कंद टका थी वञेसि डंग दरे हलिया तुंहिंजी कुंवार तुंहिंजे इंतज़ार में आहे ठीक है तव्हां वेही कचहरी कयो त मां खाइण जो कुझु बंदोबस्तु कयां ठीकु आहे ख़ुशि